हाजी नाज़रीन, सिंध जो मशहूर धाड़ेल ऐं धाड़ेलनि जो बादशाह मुनीर मिसरानी असां सां गॾु मौजूदु आहे। उन जी ज़िंदगी जी कहाणी, उहो धाड़ेल छो बणियो ऐं उन हथ में हथियार छो खयूं, कहिड़ा सबब हुआ, कहिड़ा कारण हुआ जंहिंजे करे हुन पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में, छो जो धाड़ेल वारी ज़िंदगी जेकी आहे हर वक़्तु माण्हू ॾुखनि में रहे थो, हर वक़्तु माण्हू परेशान रहे थो। उन जी सॼी फैमिली, उन जी तइलीम मुतासिर थिए थी, उन जा जेके ॿार आहिनि उहे पढ़ी नथा सघनि ऐं उहो हर वक़्तु झर झंग में ज़िंदगी गुज़ारे थो। उनखां पुछंदासीं त उहो सिंध जे हवाले सां उनजो तमामु वॾो नालो आहे ऐं उनखां पुछंदासीं अक्सर करे उन जा वीडियो बि जेके आहिनि वायरल थींदा आहिनि त ख़ासि तौर ते जेके ॿिया धाड़ेल माण्हुनि खे अगवा करे वञनि था या हिन वटि उहे क़ुर पाक खणी अचनि था, मज़लूम थियनि था, त हीअ उन्हनि खे इल्तिजाऊं बि कंदो आहे उन वीडियो में त कंहिं ग़रीब सां ज़ुल्म न थिए ऐं उन जा जेके अगवा थींदड़ माण्हू आहिनि उहे छॾिया वञनि ऐं उनजूं अक्सर अहिड़ियूं नसीहत भरियूं वीडियो बि जारी थींदियूं आहिनि ऐं हू नमाज़ बि पढ़े थो, नमाज़ी बि आहे, क़ुर पाक जो दौर बि करे थो, उन सां गॾु नात ख़्वान बि आहे, नातूं बि ॿुधाए थो। उनखां पुछूं था त उनजी ज़िंदगी जी कीअं कहाणी आहे। साईं, तव्हांखे सभ खां पहिरियां त भली कार चऊं था ऐं तव्हां इहो पंहिंजी ज़िंदगी जे बाबति ॿुधायो, तव्हां धाड़ेल छो बणिया? असां धाड़ेल न आहियूं, असांखे हुकूमत धाड़ेल कयो आहे, असां धाड़ेल न आहियूं। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त मां ग़रीब आहियां, ग़रीब जे हिकु घर में ॼाओसि। मुंहिंजो पीउ जेको सो मौली साहिबु हो, दुनिया खे ख़बर आहे, पाड़े खे त पर ॿिए खे बि। उन खां बाद में थोरो को असांजो ई ज़मीन ते छेड़ो थी पियो, ज़मीन मां उहो जेको बाहि सरियो उन मां ते केस हणाईंदो हुयो। वरी असांजे पाड़े मां के माण्हू अगवा थिया सखर जा, उहे मां ते हणायूं। पोइ ईअं मां धाड़ेल कयूं। बाक़ी मां को रूपोश त कोन आहियां, मां त ग़रीब आहियां, अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। अच्छा, माना तव्हां जेको ॿुधायो था त मेन जेको सबबु हुयो इन दुनिया में अचण जो त ज़मीनी मामिलो हो जंहिंजे करे तव्हां ते कूड़ा केस दाख़िल थिया था। बसि उन मां चुरी जो पियासीं त पोइ ज़मीन तां पोइ उन बासरनि वया हणाईंदा। पोइ वरी को जहिड़ा क़ौमी थिया बि बासर माण्हू, उहे ताक़तां असां खां वॾियूं हुकूमत में उन्हनि जी हले पई, पोइ उहे हणाईंदा हुआ ई माना झेड़नि मां। बाक़ी मात जो रिकॉर्ड अॼु बि तव्हां चओ हुकूमत खे, मुंहिंजो इहा बि इल्तिजा त मुंहिंजो रिकॉर्ड जाचनि। 1997 में मूंखे रूपोश कयो वियो आहे। हुकूमत खां बिना को माते केस ई न हूंदो, को अगवा या को बि हुकूमत फिरियादी हूंदी, को खून हुकूमत खां बिना ॿियो माते केस। मां ई सोचां थो त रुपए मन के 4 आना बि न 2 आना के ॿिया माण्हू हुजनि त हुजनि, न त कुल माना 14 आना हुकूमत आहे, हुकूमत आहे। मूंखे हिन क़दुरु ताईं हुकूमत ॿुधायो। अच्छा, तव्हां जीअं ॿुधायो था सिंध पुलिस जे हवाले सां त उन्हनि तव्हां ते केस अहिड़ा कया जंहिंजे करे उहे केस वधी विया। अक्सर करे जेके सरकार पारां तव्हां ते, जीअं तव्हां ॿुधायो था त सरकारी शाहिदी ॾिए थी, फरियादी थिए थी, कहिड़े क़िस्म जा तव्हां ते केस दाख़िल कया विया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं घणा केस तव्हां ते कया अथव? पाण खे पतो इहो न आहे त कहिड़ा केस कया अथऊं, कहिड़ा न कया अथऊं। बाक़ी तूं मां माण्हू चवनि था त तूं त केस हणां अथऊं ऐं ॿिए नंबर में तो ते इनाम रखियो अथऊं। मां जेको ॾोह कयां त मूंखे मालूम थिए त तूं मां हे ॾोह कयो आहे, मां ते हे केस हूंदो। मां जॾहिं ॾोह ई न कयो आहे त मूंखे कहिड़ी ख़बर, उहा हुकूमत खे ख़बर हूंदी त घणा आया अथऊं न आया अथऊं। बाक़ी पुलिस वारनि सां संदक आहे, एसपी आहिनि या के डीएसपी या एशा को वक़्त में ईंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त तो ते केस बि आहिनि, इनाम बि आहे, इनामी आफ़ताब आहे। बाक़ी मूंखे का बि ख़बर न आहे त 1 आहे 5 आहे। उहो बि उहे चवंदा आहिनि त माना सखर मौके माण्हू खॼा, उतां तुंहिंजी शुरूआति थी आहे केसनि जी, उहे चवंदा आहिनि। मूंखे इहा ख़बर बि न आहे। इनाम जे हवाले सां तव्हां जीअं ॿुधायो था त पुलिस अचे ॿुधाए थी या जेके अचनि था माण्हू इहो ॿुधाइनि था तव्हां ते घणो इनाम रखियो? इहो पतो न आहे, इहो पतो न आहे पाण खे। कंहिं महिल चवंदा आहिनि 5 लख, कंहिं महिल चवंदा आहिनि 10 लख, कंहिं महिल 50 लख, कंहिं महिल करोड़। मां वरी हथु ॾिनो पियो, मां चयो जेको मूंखे इनाम आहे उहो मूंखे ॾियो त मां हथु ॾियां थो। इहे ई पुलिस वारा फिरिया जे तो ते इनाम ई कोन्हे, इहो मिड़े ई चवाणो आहे, ॿी का ॻाल्हि ई कान्हे। पोइ ॿुधाए ख़बर ख़ुदा खे। अच्छा, जीअं तव्हां हथु ॾियण जी ॻाल्हि कयो था, सिलेंडर करण जी ॻाल्हि कयो था, त छा जेकॾहिं कोई अहिड़ो सुठो ऑफिसर तव्हांखे मिले ऐं तव्हां ईअं पंहिंजो हथु ॾियणु चाहियो था त तव्हांजा केस बि ख़तमु थी वञनि ऐं तव्हांजे हुन ते जेको हीअ सिस्टम आहे रूपोशी वारी ज़िंदगी ख़तमु थी सघे थो को भलो ऑफिसर अची वञे त मां हथु बि ॾेई सघां थो, पर सिंध पुलिस गदार आहे।
इतबार उन ते कोन आहे। मुंहिंजो इतबार फ़ौज ते आहे, उहा गदार न आहे। हे पुलिस वारा कारा नागन असां मारखोर आहियूं, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ॻाल्हियूं सभु ॼाणींदा आहियूं, करण बि वठण बि, पर असां फ़क़ीर माण्हू, फ़क़ीर लाइन जा असां चऊं था त बसि अलाह उनखे तौफ़ीक़ ॾे। जेको मालिकी करे बि ठीकु आहे, न करे बि ठीकु आहे, अलाह त असांजो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अच्छा, अक्सर करे तव्हांजा वीडियो जेके असां ॾिसूं था वायरल थियनि था, काफ़ी अॻ में हिकिड़ा माण्हू तव्हां क़ुर शरीफ़ बि खणी आया ऐं तव्हां ॿिया जेके धाड़ेल आहे उन्हनि खे बि इल्तिजामूं कयूं, त छा तव्हां पाण हाणे हिन ज़िंदगी खां धाड़ेल वारी खां साइड आहियो अॻवा वारी मामला? अलाह जा बाना, मां ज़िंदगीअ में ॾोह ई न कयो आहे। हिन गुनाहगार अखियुनि सां अॻवा वारो माण्हू न खयूं, ॾिठा जाम, छॾाया जाम, पर हिन हथनि सां न मां रुपयो वरितो आहे, न को मां माण्हू पंधु करे हिन गुनाहगार जंगनि सां को खयूं ई आहे। मां त जेका ॻाल्हि न, बाक़ी ॾिठा छॾाइण, क़ुर ईंदा आहिनि, कंहिंखे चवंदा आहियूं चङाई मटाई, पोइ जे वरी को अञा न ठहंदो आहे, को न थींदो आहे त गुनाहगार त आहियूं, पोइ कंहिंखे 2 रुपया वठी बि ॾींदा आहियूं त बाबा तूं छॾ। बाक़ी अहिड़ी ॻाल्हि, बाक़ी पाण त का अॻुवाई न कई आहे। कीअं अॻुवा थींदी आहे, का ॻाल्हि ई न आहे। मां अॻुवा त अॻुवा जे ॿार, पर मां ॿकरीअ जो चोर बि न आहियां ज़िंदगीअ में। मां त जीअं वालिद साहिबु मूंखे पढ़ायो, मां पढ़ियो आहियां, 5, 7, 8, 10 साल जो आहियां त मां क़ुर पाक पुॼायो आहे। वरी उन खां पोइ मां हिफ़्ज़ यादि कयो आहे। वरी मां 5, 7 साल मां मुसलो पढ़ायो आहे। उन खां माना पोइ कमु वधंदो वियो, हुकूमत कंदी वई। 5, 10 सालनि खां पोइ जॾहिं मुसले तां बि हुकूमत भॼायो, वरी मां ॿार पढ़ाया आहिनि। हाणे जेको अॼु खां वठी 30 सालनि जो उमिरि में हूंदो, 25 सालनि जी उमिरि में हूंदो, 20 सालनि जी उमिरि में हूंदो, 18 जे में, इहे मुंहिंजा कुल शागिर्द आहिनि। दुनिया खां पुछो जेके मुंहिंजे पाड़े जा आहिनि, मुंहिंजा क़ुर पढ़ायल आहिनि। मूंखे त हुकूमत भॼायो आहे, त वरी पोइ मां अॻुवा छा पैसा वरिता। तव्हांजी फैमिली मेंबर्स में औलाद जेके तव्हांजा नंढड़ा ज़रूरु ॿारड़ा हूंदा, झर जंग में आयो, उन्हनि उहे पढ़ी नथा सघनि, उन्हनि खे उहो शऊर खां वाक़ुफ़ु न आहिनि, तकलीफ़ नथी थिए त तव्हांजी दिलि नथी चए त औलाद खे बि ईअं तइलीम ॾिजे जेकॾहिं माउनि जा ॿार बि पढ़नि, सुठा ऑफिसर थियनि? साईं, आहे कंहिंखे न दिलि में ख़्यालु हूंदो आहे। जेको अमीर हूंदो आहे त चवंदो आहे अहिड़ो मूंखे भाॻु लॻे, मां बि अहिड़ो थियां। असांजी हाणे मूंखे 11 पुट आहिनि, पर पढ़ियल हिकु बि न आहे। मूंखे त ख़्यालु हूंदो आहे त जेकर पढ़नि हा, ॿियो न बि को क़ुर पाक असांखे पढ़ी मुंहुं खां पोइ को ख़तमूं ॾे बि असांखां ॼणो लखु थी वियो। पर केतिरनि ई मां मंदरसनि में केतिरनि ई अलाह वारनि खे मां चयो, जेके हाणे चवणो न आहे त बाबा मुंहिंजा ॿार पढ़ायो, न बाबा चई असांखे हुकूमत ॿधंदी। असांजा माना उन ॿधण त तो उन्हनि फ़क़ीरनि बि, मंदरसनि वारनि बि मुंहिंजा ॿार न झलिया। 2-3 मां मंदरसनि में वञी छॾिया बि, पर मूंखे मोटाए तोसां मां गॾे मुकमूं, तंहिं महिल मां हेॾे मोटाए मुकूं त असां न। मां चयो भला जे तव्हां न त को मूंखे मौलवी जो को आलम जो को जेको अलाह वारो को माठ पढ़ाए, चइबो आहे जॾहिं असां तुंहिंजा छोकिरा न झलिया हूंदा त उहो तो वटि कीअं ईंदो, हुकूमत उन्हनि खे छॾींदी। अच्छा, तव्हां जीअं माशाल्लाह ॿुधायो त तव्हांजा 11 पुट आहिनि, ज़रूरु न्याणियूं बि हूंदियूं, त तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांजी शादी हिकिड़ी थियल आहे, 2-टे शादियूं? शादियूं अलाह जी महिरबानी आहे 2 आहिनि, बाक़ी त औलाद हिकु मूं या 2 न्याणियूं आहिनि, 11 पुट आहिनि। को एतबार आहे अहिड़ो त को सुठो ऑफिसर हुजे जेको तव्हां सिलेंडर करणु चाहियो? साईं, कारो नांग हूंदो आहे, उहो ड्रोईअ खे मञींदो आहे, पोइ उनखे ईज़ेबो न आहे त उहो डंगु न हणंदो आहे। लुंडी जेका हूंदी आहे उहा वेहंदी दग ते आहे, उहा जेको अचे त इहो इरादो रखी वेहंदी आहे त मां खावां। हे जेके इहे चओ था तुंहिंजा साहिबु या इरफान साहिबु, इहे लुंडीअ मिसल आहिनि। इहे त इन्हनि ते एतबार आहे ई कोन। लुंडीअ ते जोगी आहे, मांडरो आहे, उहो ई एतबार न कंदो आहे त खईंदी, मुंहिंजो एतबार कयो थींदो। तव्हां पाण ॿुधायो त पुलिस वारा या ॿिया ज़रूरु यारी दोस्ती माण्हू जी थिए थी, त अक्सर करे पुलिस ते जीअं पाण ई तव्हां ॿुधायो था एतबार न आहे, ईअं बि हूंदो कॾहिं ज़िंदगी में वाक़िया तव्हां सां थिया हूंदा त जेके पुलिस वारनि सां तव्हांजी दोस्ती हूंदी ऐं उन्हनि ई तकलीफ़ ॿुधाई? न न न न, उहे हुकुम वाइणा आहिनि, हुकुम वाइणा आहिनि। ईंदा चवंदा त भाउ असां अचूं था, कंहिंजा नियापो खणाईंदा, ॿुधाईंदा। बाक़ी यार अॼु ताईं मां सां गदारी न कई आहे, तोणी पुलिस वारो हुजे तोणी ॿियो ई हुजे। माण्हू चवंदा आहिनि, कलाम बि निकिरंदा आहिनि त दुनिया दग जी अधे खे चवणु मतिलब जी यारी आहे। पाण खे मतिलब जी यारीअ खां रब बचायो आहे। जेका ई यारी आहे पंहिंजी, पुलिस वारो हुजे चाहे ॿियो हुजे, सची यारी आहे। सचा यार अलाह पोखे विधा। ॿियूं कुझु ॻाल्हि बि असां ॿुधियूं या जेके पुलिस जो बयान बि ॿुधा त पुलिस वारा ई आहिनि जेके तव्हांखे मतिलबु असलो या हथियार पुॼाइनि, त अहिड़ी का ॻाल्हि आहे? पुलिस इहा ॻाल्हि आहे, पुलिस जे कंहिंखे न पुॼाए त को धाड़ेल लोहर कोन्हे त पंहिंजा ठाहे थो, या ॾखण आहे त काठ मां घड़े थो, उहा ॻाल्हि कान्हे।
सॼो कमाल पुलिस जो आहे, पुॼाए सघे थी। ईअं बि थिए थो त किथे झेड़ो थींदो आहे, पोइ जिते 5 गोलियूं हणंदा आहिनि त 100 लिकाईंदा आहिनि, पोइ इहे गोलियूं ईअं असांखे मिली बि सघनि थियूं। पुलिस मां वॾा हथियार बि मिलनि था, पर घणो असां जे वठंदा आहियूं त खणी असांखे पुलिस पुॼाईंदी आहे यारीअ तरफ़ां। कुझु अर्सो अॻु में इहे जेको हलियो माहौल ऑपरेशन जे हवाले सां शिकारपुर ऐं कच्छ जा जेके बि इलाइक़ा, पुलिस चयो त असां ऑपरेशन कयूं था, छा इन जो असरु तव्हां ते बि पियो या पुलिस तव्हां ते बि को कयो आहे? असरु आहे बि नाही बि। पुलिस चवंदी आहे त असां धाड़ेल या समूह साहिबु चवंदो आहे त मां मुनीर मिसराणी मारींदुमि। नबी साईं जे हदीस पाक आहे, हिकु माण्हू वेठो उनखे चयूं त यार तुंहिंजे घर खे बाहि लॻी आहे, चई थी नथो सघे। चई यार लॻी, चई थी नथो सघे। वरी ॿिया माण्हू आया ॿिए बि चयो यार तुंहिंजे घर खे बाहि लॻी, चई नथो थी सघे। उथियो बि न, छिरक बि न भरे। वरी टियों आयो, चई यार तुंहिंजे ॻोठ खे बाहि लॻी, पर तुंहिंजो हिकु चीड़ बि न सरड़ी, चई इहा ॻाल्हि पकी आहे। पोइ हुननि पुछियुसि त हुननि जी ॻाल्हि न पे मञे, हिन जी ॻाल्हि छो मञे? चई नबी साईं जे हदीस में क़ुरान में को कूड़ न आहे, मूंखे उन जो विर्द मिलियल आहे। मूंखे इहा पक ही त बाहि न लॻंदी। जॾहिं विर्द, जॾहिं हदीस बि सची, नबी बि सची, क़ुरान बि सचो, त पोइ मूंखे बाहि कीअं न लॻंदी? मूंखे इहो यकीन आहे त मां इहो क़ुरान पढ़ंदो अचां थो। मुंहिंजो पढ़ियल बि हुजे, पाण ते कड़ो बि रखियल हुजे, त पका त मूंखे कुझु न करे सघंदी। पर जे मां शक कंदुसि त मुस्लमानीअ खां ॿाहिरि निकिरी वेंदुसि ऐं पुलिस मूंखे कुझु करे बि न सघंदी। मूंखे इहो यकीन आहे।